नौशर फिरोज खान खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जो रिपोर्ट मुताबिक ठारू शाह बरसा गोठो मूसा खान पंवर में संगावती तकरार तां पुलिस एहलकार मथा बासर जी मुबैना तौर फायरिंग। पुलिस एहलकार मौजज़ाने तौर बची वियो। बासर की गिरफ्तारी न थियण खिलाफ थाने आॾो ॻोठाणनि जो एहतजाज। बासर के गिरफ्तारी करण जो मुतालबो। ठारू शाह बरसा गोठो मूसा खान पंवर वासी आमिर पंवर कमरदीन मिर्ज़ा पंवर ऐं ॿियनि ठारू शाह थाने ते पहुची एहतजाज कंदे चयो त ॻोठ जे बासरन अब्दुल हादी पंवर शुएब शाज़े पंवर वारनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां अॼु बासर एएसआई कमरुद्दीन पंवर जेको ड्यूटीअ तां ॻोठ अची रहियो त रस्ते में बासरनि खेसि मारणु पई चाहियो ऐं पुलिस एहलकार मथां सिधी फायरिंग कई ऐं पुलिस एहलकार मौजज़ाने तौर बची वियो। उन्हनि चयो त असां अहिड़ो केस दाख़िल कराइण लाइ ठारू शाह थाने ते पहुतासीं त पुलिस बि बासरनि जी वांगार वहंदे असांजो केस दाख़िल नथी करे ऐं नई जवाबदारनि खे गिरफ़्तार थी करे। उन्हनि एसएसपी नौशर फिरोज ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते फायरिंग कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़ुज़ न वञी, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो। कंहिं फायरिंग कई आहे? इंसाफ खपे।